वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सूबन खे ॾिनल कणक ख़रीदारी जो हदफ़ पूरो न करण ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे सूबन खे 1 जून ताईं कणक ख़रीदारी जो हदफ़ पूरो करण जी हिदायत कई आहे। वज़ीर-ए-आज़म जी सदारत हेठि कणक जी सूरतहाल ते इजलास थियो आहे, जंहिं में वज़ीर-ए-आज़म खे कणक ख़रीदारी बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सूबन खे ॾिनल कणक ख़रीदारी जो हदफ़ पूरो न करण ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो। इजलास दौरान वज़ीर-ए-आज़म सूबन खे 1 जून ताईं कणक ख़रीदारी जो हदफ़ पूरो करण जी हिदायत कई। इजलास में ॻाल्हाईंदे वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त कंहिं बि सूरत में माण्हुनि खे ॾुखियाईनि में नथो विझी सघिजे। ॿाहिरां घुरायल कणक जी शफ़ाफ़ विर्छ लाइ फौरी तौर कमेटी जोड़ी वञे। हुन ॻाल्हाईंदे वधीक चयो त वफ़ाक़ी हुकूमत हर सूरत में घटि अघ ते अवाम खे अटो ॾेई रिलीफ फ़राहम कंदी। शहबाज शरीफ चयो त मुल्क में वॾे तादाद में कणक मौजूद आहे। सूबा कणक ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कनि। वफ़ाक़ KPK हुकूमत जी बि मदद कंदो। हुन वधीक चयो त समूरनि यूटिलिटी स्टोर्स ते 10 किलो वारे अटे जे थेले जी क़ीमत 490 रुपया बरक़रार रखी वेंदी। ओपन मार्केट में बि सूबाई अटे जी मुनासिब अघ लाइ कोशिशूं कनि।